नासिन धरती टीवी जे ऐलान तहत सिंध जी सकाफ़त जो ॾियारो इन परायो सिंध सवारियो जे सिरे हेठि मल्हाइण लाइ भरपूर तयारियूं जारी आहिनि। इन हवाले सां सेवण भरिसां जसकम ऐं एसयूपी पारां सिंधु दरिया में सकाफ़ती रैली कढी वई। रिपोर्ट करे रहियो आहे सेवण मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर रियाज़ समाली। इल्म पिरायो सिंध सवारियो सोहना सिंधी वॾा जान कई सोहना सिंधी वॾा जान धरती टीवी कयो ऐलान कई सोहना सिंधी वॾा जान धरती टीवी कयो ऐलान इल्म पिरायो सिंध सवारियो सोहना सिंधी वॾा जान। जी नाज़रीन, सिंधी मीडिया जो स्लोगन ॾिनो आहे इल्म पिरायो सिंध संवारियो। धरती टीवी जे जेको ऐलान ते जीअं सिंध क़ौमी मुहाज़ ऐं सिंध यूनाइटेड पार्टी पारां जेको आहे सिंधु दरिया जे विच में जेको आहे सो सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। असां सां हिन वक़्तु जीअं सिंध क़ौमी मुहाज़ ऐं सिंध यूनाइटेड पार्टी अॻुवान मौजूदु आहिनि। अचो त खेनि ॻाल्हि ॿोल कयूं त पाण ही सकाफ़ती ॾियारो कीअं था मल्हाइनि। इल्म पिरायो सिंध संवारियो असांजी बि सिंधी क़ौम खे सिंधी माण्हुनि खे सभिनी खे दर्द मंदाना अपील आहे त पंहिंजे औलाद खे इल्म सां रोशनास करायो, उन्हनि खे लुक आफ्टर कयो, उन्हनि जा राति जो तव्हां होमवर्क जेके चेक कयो, तव्हां स्कूलनि में वञी उन्हनि जी कारकर्दगी ॾिसो, तव्हां उन्हनि जी जेके टेस्टनि जी रिज़ल्ट थी अचे उन्हनि खे चेक कयो, तव्हां ॾिसो त तव्हां पंहिंजे बचड़नि ते जेको ख़र्चु कयो पिया त उहो सही राह ते वञनि पिया। असांजो मक़सदु आहे त पंहिंजे क़ौम खे अवेयर कयूं त असांजा ही दरिया ही सकावत ही तहज़ीब ही कल्चर इन्हनि जी मालिकी असांखे करणी आहे। जॾहिं त असां अॼु ही जेको स्लोगन आहे धरती टीवी जेको चैनल असांजो नालो ई माशाल्लाह धरती आहे, धरती सां निभाउ कंदो थो अचे ऐं हर साल जेको ही असांजो कल्चर डे आहे मुख़्तलिफ़ उनवान सां डे मल्हाईंदो रहियो आहे। हिन भेरे इल्म पिरायो सिंध सवारियो जेको उनवान ॾिनो वियो आहे तमामु बहितर ऐं बहितरीनु आहे ऐं जेको ही असांजो जेको मैसेज वरितो सिंधी टोपी अजरक वारो सिंध जे कल्चर जो इहो असांजो हिकिड़ो मोरोसी कल्चर आहे। असीं जसदा ॾियूं इन्हनि दोस्तनि खे जिन ही अॼोको ॾींहुं मल्हायो आहे। धरती चैनल जा शुक्रगुज़ार हूं जेको असांजे हिन इवेंट खे अचे कवरेज ॾिनी आहे। सिंध सवारियो इल्म पिरायो जेको ॾींहुं मल्हाए थो वञे उहो भरपूर जीअं सिंध क़ौमी मुहाज़ उन में भरपूर शिरकत कंदी ऐं उहो आवाम ताईं माना जेको सो पहुचाईंदो आहे पैगाम त सिंध सवारियो ऐं तालीम करायो। जी नाज़रीन, जेके जीअं सिंध क़ौमी मुहाज़ ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻुवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त धरती टीवी पारां जेको 5 तारीख़ ते इल्म पिरायो सिंध संवारियो स्लोगन ॾिनो आहे 5 तारीख़ ते जेको आहे सो ही ईद वारो ॾियारो सकाफ़त ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। कैमरामैन शिराज जमाल सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती टीवी।